करमपुर के गोट मीर मोहम्मद याकूब खान बिजाणी रहवासी हिरखिजी अगवा थियल नौजवान उबैदुल्लाह समेजो जे घर में क़ुरान मतल आहे। मुगी जे वारसन मर्दन तोड़े औरतन क़ुरान पाक हथन में खणी वस वारन खान नौजवान जी बाज़ियाबी में मदद की अपील कई है। करमपुर ऐं गौसपुर पुलिस हदबंदी तकरार सबब नौजवान जो अगवा केस न वरतो, वारसन जो एहतिजाज। मिल ॼाण मूजिब करमपुर लॻ ॻोठ मीर मोहम्मद याकूब खान बिजाणी रहवासी नौजवान उबैदुल्लाह समेजो के अगवा थे 5 ॾींहं गुज़री विया। नौजवान जी अगवा की तस्दीक बाद अगवाकार टोले पारां वारसन से फोन ते रोज़ राब्तो करे मुगवी नौजवान उबैदुल्लाह समेजो जी रिहाई के एवज़ 20 लख भुंग तलब कयो पियो वञे। मुगवी जे वारसन पीओ मोहम्मद इस्माइल समेजो, माउ मुस्मात गुल खातून समेजो ऐं ॿियनि वारसन हथन में क़ुरान पाक खणी एहतिजाज कंदे चयो त असांजे बजड़े के अगवा थे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। करमपुर ऐं गौसपुर पुलिस हदबंदी तकरार सबब केस दाख़िल नथी करे अगवाकार टोलो रोज़ फोनूं करे नौजवान की रिहाई के एवज़ 20 लख भुंग घुरी रहियो आहे। मुगी जे पीओ चयो त गरीब पौरत आहियां, बूट पॉलिश करे बचन जो पेट गुज़र कंदो आहियां, भुंग की रक़म किथां आणियां। उन्होंने SSP कश्मोर कंदकोट ऐं ॿियनि वस वारनि खे क़ुरान पाक जा वास्ता ॾींदे चयो त असांजे नौजवान जे अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवान के बाज़ियाब कराए वञे। बे तरफ़ मुगी नौजवान जे वारसन जो वधीक छा चवण हो, अचो तो उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। अभी हिननि जे सदके हिननि जा ग़रीब मिस्कीन न कंहिंजा ओॾा न कंहिंजा दुश्मन न कंहिंजो कंहिंसां भेड़ो ख़ुदा वास्ते मूंखे विछड़ो मोटाए ॾियो। मुंहिंजा राति खाइनि ॾींहुं वेठा आहिनि, ॾींहुं खाइनि राति वेठा आहिनि। असांखे न को माण्हुनि जो ज़ोर, न पैसे जो ज़ोर, न असांजी कंहिंसां दुश्मनी। हिननि जे सदके असांखे विछड़ो मोटाए ॾियो। 6 तारीख़ रवानो थियो, चओ त मां वञा थो गौसपुर भेण ॾे वञा थो घुमणु। पोइ रास्तो कयोसीं असां राति जो त हिनजी मोबाइल बंदि लॻी पई। त सुबुह जो 12 वॻे चयूं त असां धाड़ेल खणी आयूं तुंहिंजे पुट खे, तूं पंहिंजे पुट खे ॻोल्ह। इहा हक़ीक़त हुई। असां कल्ह वियासीं थाणे ते रिपोर्ट लिखाइण, NC कटाइण, उहा बि कोन कयूं। करमपुर ॾे वियासीं, करमपुर वारनि चयो गौसपुर वञो, गौसपुर वारनि चयो करमपुर वञो। अॼु वियासीं बि का ॻाल्हि न थी। उते पने ते लिखियो, खोसे साहब पने ते लिखियो, चई वाह ठीकु आहे, मां लिखी आहे रिपोर्ट तुंहिंजी, दिलि जाए कर, असां कोशिशि कंदासीं। हुकूमत खे असां ग़रीब मिसकीन आहियूं, रोज़ी कंदा आहियूं, पालिश कंदा आहियूं धंधो। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, मां पाण ग़रीब आहियां, पैसे जी असांखे हैसियत एतिरी कोन्हे। असां अपील कयूं था त असांजे बचड़े खे आज़ादु कराइनि। SP साहब खे, DIG खे, शबीर अली खान खे गुज़ारिश आहे, सरदार महबूब अली खे, असां ग़रीब आहियूं, असांजी मदद करनि। मुंहिंजो बचड़ो वियो आहे।